पाप नगर, पाप नगर। वॾी जवानीअ सां न्याणी खे आज़ादु करे आयो आहीं, सफ़ा जवाननि वारो कमु कयोसीं। ममन, राबेल जी आज़ादीअ में तुंहिंजो बि वॾो हथु आहे। जेकॾहिं तूं उन ठिकाणे जो ॾसु न ॾीं हा त शेर दिल कॾहिं बि ओसि ताईं पहुची न सघे हा। हाणे माण्हू मिठल जी धीउ जी इज़त जो तमाशो था कनि, उन्हनि खे त पल न छोकिरीअ जो कहिड़ो ॾोह आहे जो उनखे ख़राब था चवनि। हे अकुला, मां उन्हनि जूं ज़बानूं कपे छॾींदुसि। जेको उन लाइ ग़लति चवंदो अकुल जा अंधा आहिनि, न्याणीअ ते ठिकर था वञनि, चरिया आहिनि। ए बि अकुला, हिन आदमखोर इंसाननि खां तूं त भलो माण्हू आहीं, तोखे दिमाग़ भली न भूंजे, पर तुंहिंजी दिलि में दर्द त आहे न। वाला चए तो असांजी इज़त ते माण्हुनि खे आङिरियूं खणण जो मौक़ो ॾिनो आहे। शेर दिल तुंहिंजी बर्बादीअ जो कारण ज़रूर थींदो, छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। महबूबा, मूंखां ईअं मुंहुं त न फेर, न त ही मंठार मारे छॾींदो पाण खे। पहिरियां ई तुंहिंजे अखियुनि जा लुड़क मूंखे मयार था ॾियनि, वरी ॿियो सितम, इहो त नाक आहे मुंहिंजे दिलि ते। तूं मुंहिंजो मयारी आहीं, छो अहिड़ो कलूर कई मूंसां? दिलि जे चवण ते महबूब साईं। दिलि त मुंहिंजी बि आहे, पोइ उन मूंखे कॾहिं बि गुनाह करण लाइ कोन चयो। मंठार गुनाह न, मोहब्बत कई आहे महबूब साईं। मोहब्बत में फनाह थी वेंदो आहे मंठार माण्हू, तो त मूंखे बदनाम करे छॾियो। न महबूब साईं न, मूं त तोसां इश्क कयो आहे, तॾहिं अहिड़ो रस्तो अख़्तियार कयो आहे, हिन खां सवाइ पंहिंजो मिलणु मुमकिन न हुयो। इश्क खे गुनाह जे रस्ते ते वठी वञणु इश्क नाहे मंठार, तो गुनाह कयो आहे ऐं मूंखे बि दुनिया जी नज़रनि में तो गुनाहगार करे छॾियो। मंठार, पर मूंखे तो मां इहा उम्मीद कोन हुई मूंखे तो मां इहा उम्मीद। इन ॻोठ में को नओं माण्हू आयो आहे? न असांखे त ख़बर कोन्हे, पर तव्हां उन जे पोयां छो आयो? को ज़्यान करे आयो आहे छा? अरे वधीक वातराणो, वो छा करे आयो आहे उन जो तव्हां फिकर न कयो। कावड़ छो था कयो अदा? असांखे ख़बर न आहे, वञी ॿियनि खां पुछो। ठीकु आहे, तव्हां वञो, तव्हां ते कावड़ कोन था कयूं। इन ॻोठ में को ओतिरो माण्हू अचे हा न, का न का ख़बर को न को माण्हू ज़रूर ॿुधाया हिते न आयो आहे। अचो मूंसां। बुरादा माण्हुनि जा मन मेरा आहे ऐं हर को पंहिंजे दिलनि जी ॻाल्हियूं पियो करे। को थो चवे त बालाजी खान जी बुचड़ाई आहे ऐं
को त तीर कमान करे असांजी दिल ते वार थो करे। चरिया थी विया आहिनि असांजे ॻोठ जा माण्हू मिठल। बाबा मूंखे इन तरह जा माण्हू जीअण कोन ॾींदा। मूंखे हितां वठी छो नथो हली? काॾे लॾो खणी हला मुंहिंजी अम्मा। हर हंधि बालाच जहिड़ा ज़ालिम माण्हू पलजनि था ऐं हर जाइ ते अंदर साड़ माण्हू बि मिलंदा। बाबा तोखे त पंहिंजी राबेल ते यकीन आहे न? राबेल मिठल जा साहब बेवफा थी वेंदा जे राबेल जी सच्चाई ते मिठल शक करे। मिठल माण्हुनि जो कम ई इहो आहे ॿियनि ते आङुरियूं खणणु। तूं परेशान न थी, असांजी न्याणी असांखे मिली न बसि। बुरादा माण्हुनि जे मेहननि सां मां निभाए वेंदुसि, पर वरी जे बालाच असांजी राबेल खसे वधी त पोइ मां मरी वेंदुसि। बालाज खान असां सभिनी खे मारे छॾींदो। मां हुन ज़ालिम जा इरादा ऐं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। बाबा मूंखे बि मारे छॾींदो, सभिनी खे मारे छॾींदो बालाज खान। हाणे जे इहो बालाज खान असांजे ॻोठ में आयो त शेर दिल ऐं सारंग हुन मोए जो सिर खणंदा। मिठल हाणे मल्हार खे छॾाइण जी कोशिशि कयो, जी राबेल खे मल्हार जे हवाले कयूं। बुरादा मल्हार जो ॿाहिरि अचणु मुश्किल आहे ऐं राबेल जे नसीबनि में बि ख़ुशियूं या नसीब। पापा ख़ुशियुनि जी ख्वाहिश हाणे मुंहिंजी दिलि में न आहे रही। बसि रुगो साह जो जीअदान मिले, हिन बालाज खान जी बर्बादी ॾिसी सघां। मिठल ही ॿाहिरियूं ॻाल्हियूं तूं घर में छो थो करीं? जिगर फाटी पवंदो जे माण्हुनि जा मेणा दिलि में रखंदुसि। मुरादा मिठल माण्हुनि जा वात भली ज़हर उगाछनि, पर असांजी राबेल त को गुनाह कोन कयो आहे, इहा त असांखे पक आहे न। बालाज खान जी वकार जो मौत आहे तुंहिंजी धीअ। जेकॾहिं बालाज खान खे ज़िंदा रहणो आहे न त तुंहिंजी धीउ खे मरणो पवंदो ऐं मारींदो सांस, उन खां पोइ तोखे मारींदुसि। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। ज़मीन उथलाए छॾियो, कुझु बि कयो, छा बि कयो, मूंखे मंठार घुर्जे ॿी ॻाल्हि नथो ॿुधणु चाहियां। मां मुंची सरदार साईं सॼे इलाइक़े जा ॻोठ ॻोल्हिया आहिनि, पर पा मंठार जो किथे ॾस न पतो। अरे ॻोठ खां ॿाहिरि ॻोल्हियोसि बालाज खान जे दुश्मन खे। ठीकु आहे सरदार साईं, हाणे ई झंग ऐं परनि जो मुंहुं कयूं था। मन किथे मिली वञे मिलणु घुर्जे, हर हाल में मिलणु घुर्जे मंठार मुंशी। मरियम राणी जे मिलण ताईं तूं ज़िंदा आहीं। मरियम पंहिंजी अखियुनि सां धीउ जो मौत ॾिसो, न खां पोइ तोखे बि दफ़न कंदुसि। बालाज खान मूंखे का बि कल कोन हुई त मंठार मुंहिंजी धीअ खे खणी वेंदो। राणी रड़ियूं कयूं पर मंठार ॾाढो ॾेखारियो। कूड़ थी ॻाल्हाए मरियम। राणी राज़ी हुई मंठार सां, तॾहिं त बालाज खान सां दुश्मनी करण जी न जुरत कई, न त मंठार जे 7 नस्लनि में भी जुरत पैदा न थिया त हू बालाज खान सां दुश्मनी करे। बालाज खान राणी असांजी हिकिड़ी धीउ आहे, छा उनखे बि तूं मारींदे? ऐं जेका मुंहिंजी इज़त वई, सॼी दुनिया में जेको ख्वार थियुसि, इहो तोखे नज़र कोन थो अचे। बालाज खान जी वकार जो मौत आहे तुंहिंजी धीअ। जेकॾहिं बालाज खान खे ज़िंदा रहणो आहे न त तुंहिंजी धीउ खे मरणो पवंदो ऐं मारींदो सांस, उन खां पोइ तोखे मारींदुसि। बालाज खान पहिरियां मूंखे मारजांइ ऐं पोइ राणी खे मारजांइ। मां पंहिंजी धीअ जो मौत न ॾिसी सघंदसि। पहिरियां राणी मरदी, उन खां पोइ तुंहिंजे मौत वारी ख्वाहिश पूरी कंदुसि। घर जो नौकर
धी सां रूह रिहाणियूं कंदो रहियो ऐं तूं बेखबर रही हाँ? सब समझा थो मरियम बाहर न आया। राणी ही तू छा कयो छा की महबूब साईं जेकॾहिं तूं ईअं अंजू हारींदीअ त पोइ दिल जी मुराद कीअं पूरी थींदी? राणी जी दिल जी मुराद आहे राणी जो मौत। ॿी का बि ख्वाहिश न आहे जंहिंजे बारे में सोचिजे। जो महबूब साईं मंठार जी मोहब्बत विसरी वई छा? सभई कोल करार वाइदा ऐं मंठार जी मोहब्बत वारीअ ते लीका हुया छा? वो कॾहिं बि तोसां अहिड़ो वाइदो इकरार कोन कयो हुयो त घर छॾे मिटनि ते दाग आणी तोसां पीरीत पाड़ींदसि। मंठार तो ईअं छो कयो ईअं मंठार तूं? महबूब साईं जेकॾहिं मंठार खां मोहब्बत में गुनाह थियो आहे त हुनजी मूंखे माफ़ी ॾे, सज़ा ॾे मूंखे कबूल हूंदी। पर तुंहिंजे अखियुनि जा लुड़क सावण जो सैलाब बणिजी मूंखे लोड़े वेंदा। साह जी आख़िरी घड़ी ताईं राणी रोंदी रहंदी मंठार तो जो रोआरियो आहे। महबूब साईं वक़्तु सभु ठीकु करे छॾींदो। तूं मूंखे मयारू न ॾे। मूं तुंहिंजी मोहब्बत में गुनाह कयो आहे। जेकॾहिं तूं मूंखे गुनाहगार सम्झे थी त अदा बहावल लॻे थो त मंठार घाटे जो सौदो करे आयो आहे। मंठार असांजो यार आहे जबल, असांखे हुनजो साथ ॾियणो पवंदो। बाक़ी दिल जो सौदो मंठार पाण कयो आहे। पोइ खटे जहार आहे उन सां असांजो छा? अदा बहावल छोकिरीअ जे पोयां रहणो भरियल हूंदो। मंठार जे लाइ ज़मीन ट्रामो हूंदी। तूं नथो ॼाणे त मंठार जो अंजाम छा थियणो आहे। भली कुझु बि थिए पर यार खे कोन छॾिबो जबल। मंठार खां पहिरियां असांजो सिर सदको हूंदो, पर मंठार जेको कयो आहे ग़लति कयो आहे। शाहनवाज़ खान आहीं तो बालाज खान जो भाउ, दिलि नथी चवे त तोसां कुर्ब वंडजनि। वरी बि असांजी औताक ते आयो आहीं, हुकुम कर। कुर्ब वंडण कोन आयो आहियां वरियल खान। ऐं नई वरी इन ॻाल्हि खां इनकार आहे त बालाज खान मुंहिंजो भाउ आहे, पर असांजी सोचुनि में फ़र्क़ु आहे वरियल खान। बालाज खान जे ज़ुल्म जो तूं बि शिकार आहीं, उन करे तोसां कावड़ कोन कबी शाहनवाज़। बाक़ी बालाज खान असांजी हांव ते ज़हर ॼमाए छॾिया आहिनि। तूं ॻाल्हि कर, असां ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु आहियूं। तव्हां पंहिंजे माण्हुनि खे चओ त थोरो ॿाहिरि वञनि। ॻाल्हि सभिनि जे आॾो कोन थो करे सघां। तव्हां थोरी देरि लाइ ॿाहिरि वञो। हाणे ॻाल्हि कर शाहनवाज़, छा ॻाल्हि आहे? मंठार बालाज खान सां जुठ करियो आहे वरियल खान। राणीअ खे ज़ोरी मंठार खणी वियो आहे। तव्हांजी नफ़रत बालाज खान सां पंहिंजी जाइ ते, पर घर जी इज़त वापसि कराइणु असां सभिनि जे मथां फ़र्ज़ु आहे। बालाज बि ॿियनि जा खीर खारिया आहिनि, हाणे पंहिंजे घर खे बाहि लॻी अथसि। शाहनवाज़ खान, बालाज खे पंहिंजे कीअं जी सज़ा मिली आहे। पाण बि त ॻोठ जी छोकिरी क़ैद कई अथई न। चवंदा आहिनि न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। मिठल जी धीउ खे बि शेरदिल वारा छॾाए विया वरियल खान। बाबा, मंठार खे माफ़ न कबो। राणीअ सां असांजो बि रिश्तो आहे। सिकंदर खान, असां बालाज सां सभु रिश्ता ख़तम करे छॾिया आहिनि। भले बालाज खान सभु रिश्ता छिनी छॾे, पर असांजो त राणीअ सां रिश्तो आहे न।
शाहनवाज़ खान मंठार खे ॻोल्हे वठंदासीं। बालाज खान खे का बि ख़बर नाहे सिकंदर खान त मां तव्हां वटि आयो आहियां। सिकंदर खान तोखां बालाज खान जी महिरबानी विसरी वयूं आहिनि। विसारियूं कोन आहिनि बालाज खान जूं बेवाजबियूं बाबा। राणी सिकंदर खान नाले थियल उनखे बि विसारे नथो सघिजे। मल्हार ऐं रोशन जी मुलाक़ात बंदि आहे। मूंखे ॾिमानी त मां थो ॾियां। साहब मल्हार ऐं रोशन ते एॾी पाबंदी छो? महिरबानी कयो अॼु मिलण जो, ॿीहर न ईंदुमि। साहब जो हुकुम आहे त मल्हार ऐं रोशन सां को बि न मिले। साहब खे चओ त मूंखे उन्हनि सां मिलण जी इजाज़त ॾिए, मां ॿीहर न ईंदुमि। अॼु मां पंहिंजे तरफ़ां तोखे छॾियां थो, ॿीहर थाणे जे दर तां मोटाए छॾींदोसांइ। वञी मिलेनि। महिरबानी। मल्हार रोशन तव्हांजे लाइ मानी खणी आयो आहियां। जावेद मानी कोन थी वणे। मानी खाओ मल्हार। असां बालाज खान जी क़ैद मां पंहिंजी इज़त आज़ादु कराए आया आहियूं। छा जावेद तूं सच थो चवीं? हा रोशन, शेरदिल ऐं सारंग राबेल खे आज़ादु कराया आहिनि। हाणे राबेल पंहिंजनि में आहे। शेरदिल खे चइजांइ त तुंहिंजी मुंहिंजे मथां महिरबानी थी। ज़िंदगी रही न त शेरदिल जो अहसान आऊं ज़रूरु लाहींदुसि। बालाज खान जे वाठनि खे ॿधी राबेल खे आज़ादु कराया आहियूं मल्हार। जहिड़ो बि वॾो थियो पर सोभ असांखे मिली। जावेद बाक़ी बालाज खान जो कंधो कपिड़ो आहे, दुआ कर त हितां आज़ादु थियूं। रोशन असांखे आज़ादी मिलणु मुश्किल आहे यार। हिन लाक़ मां ॿाहिरि निकिरण जे लाइ असांखे रोशन ॿियो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो। मल्हार केस चालान थिए त पोइ तव्हांजी ज़मानत कराईंदासीं। असांखे का बि परवाह कोन्हे का जावेद। भले असां लाक़ब में कुझु वक़्तु वेहूं, कुझु बि कोन थींदो असांखे। बसि जेका बेक़रारी न जावेद उहा ख़तमु थी वई। अॼु दिलि खे ख़ुशी मिली आहे। बसि हाणे बालाज खान जे वार खां बची पओ। मंठार अञा त को बि कोन पहुतो आहे असां ताईं, पर ईंदा ज़रूरु, छो त ही सॼो तर बालाज खान जो आहे। त पोइ ठीकु आहे जबल, मूंखे हितां निकिरणु घुरिजे। इहे न त मुंहिंजे करे तव्हांजे मथां मुसीबत अची वञे। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। असां जेका बालाज सां जंग चोटी आहे उहा कॾहिं बि ख़तमु न आहे थियणी। सारंग बालाज कंहिं वक़्तु बि असां ते हमलो करे सघे थो। उन करे असां सभिनी खे होशियारु रहणो पवंदो। असां तयारु आहियूं शेरदिल। बालाज खान असां मथां वार करे उन खां अॻु में असां उन मथां वार कंदासीं। बालाज खान चुप करण वारो न आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हींअर ताईं छितो छो न थियो आहे बालाज खान। बालाज खान जे दिल जी मुराद पूरी थी। हाणे हू छितो छो थींदो गुलाब? गोर बालाज जी कहिड़ी दिल जी मुराद पूरी थी आहे? आख़िर तूं चवण छा थो चाहीं? गोहर जी ॻाल्हि ते कख न रख शेरदिल। गोहर चरियो थी वियो आहे, जेको दिलि में अचेसि थो चई थो ॾे। गोहर कंहिंजी बि ॻाल्हि कोन थो करे शेरदिल। तव्हां गोहर जी ॻाल्हियुनि ते कन न ॾियो। तव्हांखे भली मुंहिंजी ॻाल्हि कोन वणे, पर हिन ॻाल्हि में कूड़ न आहे त राबेल बालाज खान जो ज़िद हुयो। सा उन वटि रातियूं गुज़ारे आई आहे। हाणे छो ॾमरबो असां? बात बंद रख गोर, बात वारी न गोली ठोकाए। अॼु तोखे पहिरीं ऐं आख़िरी ग़लती माफ़ आहे, पर जेकॾहिं आईंदा
पंहिंजी इन ज़बान मां चाचे मिठल जी न्याणीअ लाइ ज़हर उगाची त तुंहिंजे वार वार ते वार कंदुसि। तर मुंहिंजे अखियुनि अॻियां मां चाहे थो डरी वञ। अॼु खां वठी तूं असांजो माइट नहीं। निकिरी जा। गोहर शक जी ॻाल्हि कई आहे। तव्हां हरू भरू हुन ते कावड़िजो छो था? गमदिल गंदो गुमान राबेल लाइ दिल में रखण बि ईअं सम्झ त कबीरी गुनाह वा। गमदिल गोहर असांजी इज़त मथां आङुरियूं खयूं। जेकॾहिं हू बची वियो आहे न सिर्फ़ तुंहिंजे करे। वॾी शाबस आहे तोखे हाजुल, वॾी शाबस अथई। ऐं राबेल लाइ तुंहिंजी ज़बान ईअं वरे थी। भली तुंहिंजे मल्हार जो मट न आहे राबेल, न वठ, पर गिला जो गंघर त न पाराए न मुंहिंजी धीअ खे। मां गिला जो गंघर कोन थी पारायां तुंहिंजी धीअ खे, पर जग चवंदो त राबेल बालाज खान जी बुख पले आई आहे। अम्मा हाणे बस भी कर। राबेल अदा मल्हार जी कुंवार थींदी। मुंहिंजो मल्हार बि त काठ में आहे न। मुरादा जी धीअ जो मुंहिंजे पुट सां नालो जुड़ियल रहियो न, त मुंहिंजो पुट बि सुख सां रही कोन सघंदो। हाजुल ॿियो केरु मुंहिंजी धीअ लाइ हीअं ॻाल्हाया न, हाउ कढी हथ में ॾियांसि हा। पर तूं अबे अम्मा जी आहीं त इन करे भली ताना ॾे, पर अॼु जो अॼु आऊं अम्माबा जी क़बर ते वेंदुसि ऐं उते वञी तुंहिंजी दाह ॾींदुसि। मासी हे मुंहिंजा हथ थी, इहा ॻाल्हि मासड़ ताईं न पहुचे, न त मासड़ ॾुख कंदो। तुंहिंजी मासात जे करे मुंहिंजो नूरल वियो हलियो। मल्हार खे आए ॾींहुं पुलिस वठियो थी वञे। मुरादा जी धीअ जा प्रकार भला, बाक़ी मां चरी आहियां। बस हाजुल बस, मुंहिंजी धीअ जे लाइ तुंहिंजे दिलि में एतिरी नफ़रत आहे, ऐं इहा त मूंखे अॼु ख़बर पई आहे। नफ़रत कोन थी कयां तुंहिंजी सिकी लधीअ खां, पर प्रकारनि जी ॻाल्हि थी कयां। प्रकारनि जी मुरादा तोखे रोकींदी हुअसि त छोकिरी खे छुड़वाग न कर, पर तूं कोन मुड़ी। हाणे ॾिठी न नतीजो। छुड़वाग कोन कयो हुम पंहिंजी धीअ खे, न ई को अॼु गुनाह कयो आहे मुंहिंजी धीअ। ऐं ॾिसां पई हाजुल, तुंहिंजी दिलि में मुंहिंजी धीअ जे लाइ ज़हर भरियल आहे, ज़हर। शाबाश तई अम्मा, एॾी नफ़रत भरियल आहे तुंहिंजी दिलि में राबेल लाइ। निभागी आहे राबेल। असांजो घर त बर्बाद कयो अथई, पंहिंजी इज़त बि बर्बाद कई अथई। रब जे वास्ते अम्मा चुप कर, चुप कर। राबेल इज़त नाहे विञाई। मंठारा लगे थो त तू घाटे जो सौदो करे वेठो आहीं, ईअं न? यार जबल, सौदो तो सिर ते हुयो, पर अलाए छो ईअं थियो। पर ख़बर न आहे त नुक़सान मुंहिंजे नसीब में छो आहिनि। वक़्तु अञा बि वियो कोन आहे। जेकॾहिं चवीं त छोकिरीअ खे वापसि कयूं। न जबल न, ईअं कोन थींदो। बालाज खान हिकु ज़ालिम शख़्स आहे। वो हिकिड़े मिंट जे अंदरि राणी जी ज़िंदगीअ ते मौत जी मोहर हणी छॾींदो। ऐं मंठार जी हूंदे हुनजो महबूब मारियो वञे त पोइ मंठार जी हयाती कहिड़े कम जी? कोन था वापसि कयूं तुंहिंजो महबूब। तूं परेशान न थी मंठारा, तूं हुनखे राज़ी कर त तुंहिंजी सेज सजायूं। अदा बाहुल ख़ान, मुंहिंजे महबूब खे दिलि में अञा बि मुंहिंजी सिक आहे, पर सरदार बालाज खान जो ख़ौफ़ अथसि। तॾहिं अदा दिल जी ख़्वाहिशनि जो खून कयो अथई। यार जबल, असांजी ॻोल्हा में को ओपरो माण्हू त कोन आयो आहे न? मंठार अञा त को बि कोन पहुतो आहे असां ताईं, पर ईंदा ज़रूर, छो त ही सॼो तर बालाज खान जो आहे। त पोइ ठीकु आहे जबल, मूंखे हितां निकिरणु घुरिजे। इएं न त मुंहिंजे करे तव्हांजे मथां मुसीबत अची वञे। असां तुंहिंजे करे हर मुसीबत खे मोड़ींदासीं। तूं परेशान छो थो थी मंठारा? जेकॾहिं बालाज खान जे सीने ते गोली हलाइणी पई त हलाईंदासीं। जबल खान नालो आहे मुंहिंजो, ऐं हिननि जबलनि जो रहाकू आहियां। मूंखे बालाज खान जी का गर्ज़ न आहे मंठार। जबल खान, मंठार की तुझे यारीअ ते पक आहे, पर यार बालाज खान जी दुश्मनी कख पनसाड़े छॾींदी। इन जे करे तो चवां
भली जबल सड़ी कोयला थी वञे। ही जबल खान बालाज खान जी हर गोली पंहिंजे सीने ते सांदो। मंठार तूं असां वटि महफ़ूज़ आहियूं, ईअं सम्झ ॼण लोहे कोट में आहीं। जेकॾहिं वञणु चाहीं थो त पोइ तुंहिंजी मर्ज़ी। तूं ॿिया सभु वाम विसारे छोकिरीअ खे राज़ी करण जी कोशिश कर त तव्हांजी जल्द शादी कराए छॾियो। पाप न गए, पाप न गए।